चवे तो मां सेवणो पुट वठी आयो हे चवे तो मां बिट शाह वारी बुजुर्ग अब्दुल लतीफ को पुट वठी आयो हलो ॿिया जा पुट हाणे हिन सां केरु पुॼे हाणे त इहो ज़ुल्म थी वियो आहे चवनि था त बेनज़ीर साहिबा बि औलाद ॾे थी बुजुर्ग त पंहिंजी जाइ ते हाणे नहीं हेॾे भी दरिया पार थी चुको आहे उते भी शिरक थो हले अलाए छा थी वियो आहे माण्हुनि खे क़बरुनि ते किरिया पिया आहिनि मिटियुनि जी खां खवा लॻी पई आहे नांगत नायो जो मिटियूं दा खाओ चढ़ो छा करे रहिया हो छा था जो त इहो तबरुक आहे तबरुक नाही तव्हां पंहिंजी तबाही करे रहिया हो तबरुक आहे त आबे ज़मज़म वारे पाणीअ में आ तबरुक आहे त आसमान पाणीअ में आ मींहं वारे पाणीअ में وأنزل من السماء ماء فأخرج به من الثمرات मिट्टी हमेशा जो तबरुक आहे पोइ वरी चोदा त सीखूं थी थियनि हाणे तोखे चयो के त तूं मिट्टी खा नांगा सीखूं त थींदई न ज़ुल्म जी इंतहा लगी पई सुखा बासंदा वञी पीरनि फ़कीरनि वञी देगियूं था उते लाइनि उन्हनि जे नाम ते बासां था उन्हनि जूं बासनि जाते जो मदद क्यों था हल्की सल्की का दरगाया उते भी जात नोड़ पैया मर्द मजलूम लगा पिया आहिनि माज़ूर लगा पिया आहिनि ॻाल्हाए नथा सघनि मायुनि जे साम्हूं मायूं वर्जियूं था अचनि ट्रैक्टर भरियूं सूज़कियूं भरियूं जीअं सुख बासी आहे और ज़ालिम तोखे ख़बर न आहे छा नबी सयन मर्द ने मथों लानत कई जेके मर्द माइन के कब्रुनि ते वठी था अचनि नबी सयन माइन ते लानत कई जेके मायूं कब्रुनि ते थियूं अचनि भाउ जे कब्र ते माउ खे कब्रिस्तान में न अचिड़ो भाउ जे कब्र ते भेण खे कब्रिस्तान में न अचिड़ो माउ जी कब्र ते धीअ खे न अचणो कब्रिस्तान में तबियन पीरन फकीरन जे कब्रन दे अचण मायन खे काथों जायज़ थियो तंहिंजे करे ओ मुंहिंजा यारो ओ मुंहिंजा अज़ीज़ो मां मोहतबाना गुज़ारिश थो कयां पहली यो गुनाह वारो कमु न कयो हाँ नथा असां तव्हांखे मना नथा कयूं रोकियूं नथा तव्हांखे पीरन फकीरन जे कब्रन खां दरगाहनि खां भले वञूं पर तव्हां मर्द वञो ऐं उन्हनि खां कुझु घुरो न घुरो अल्लाह जी ज़ात खां टे दफ़ा कुल अल्लाह शरीफ़ पढ़ी पीरन फकीरन जे रूहनि खे बख़्शो वञो सेवण ते वञी कलंदर लाल शहबाद साईं उस्मान जी कब्र ते भी साईं जे रूह खे टे दफ़ा कुल अल्लाह शरीफ़ बख़्शो वञो भित में अब्दुल लतीफ शाह भिटाईअ जे रूह खे टे दफ़ा कुल अल्लाह शरीफ़ पढ़ी बख़्शो घुरो अल्लाह जी ज़ात खां शोध ॾियण वारो उहो ई आहे उजीब दावत दान फलयस्तजीबू ली वलयुमिनू बी लअल्लहुम यरशुदून असां तव्हां काथे था न कयूं वञो दरगाह ते पर तव्हां मर्द वञो न माइन खे छा जे लाइ था वठी वञो जाइज़ ई न आहे माइन खे वञो भाउ जे कब्र ते भेण खे कब्रिस्तान में न अचो पीउ जी कब्र ते धीअ खे कब्रिस्तान में न अचो मुड़ुस जी कब्र ते ज़ाल खे
कब्रिस्तान में ना अचूं त पीरन फकीरन जी कब्रन ते अचण माइन जो औरतुन जो नाजायज हराम आ। अज इरादो कयो जो इंशाअल्लाह ताला पाण में सही माना में मुसलमानी पैदा पैदा बासा बासो हो जे अल्लाह जे नाम ते पीर फकीर जे नाम ते नाजायज हराम